अस्सलामुअलैकुम, वेलकम टू प्रमोट सिंध यूट्यूब चैनल। मां आहियां दीपक। अॼु जो पंहिंजो टॉपिक आहे एस्की कोड जे बारे में, जंहिंजी फुल फॉर्म आहे अमेरिकन स्टैंडर्ड कोड फॉर इंफॉर्मेशन इंटरचेंज। हिन में मां तव्हांखे इहो ॿुधायां त पंहिंजी जेका डेली लाइफ में पाण डिवाइस इस्तेमालु कंदा आहियूं, जीअं कंप्यूटर आहे, लैपटॉप आहे या टैबलेट्स आहिनि, स्मार्टफोन्स आहिनि, त इन में छा आहे त पाण जेका टेक्स्ट, वीडियो, ऑडियो या इमेजिस हलाईंदा आहियूं, पंहिंजे साम्हूं त उहो टेक्स्ट या वीडियो जी फॉर्म में हूंदो आहे या ऑडियो जी फॉर्म में उहा फाइल हूंदी आहे, बट असल में जेका कंप्यूटर आहे हुन में उहो कहिड़े तरीक़े सां हलंदी आहे, त उन में जेका बैक एंड ते आहे उहो कंप्यूटर उनखे छा सम्झंदो आहे। जी पंहिंजे साम्हूं त पिक्चर अची वई आहे, बट कंप्यूटर असल जेका कंप्यूटर में आहे उहो कहिड़े तरीक़े सां हूंदी आहे। ठीकु आहे, जीअं हुन में मां तव्हांखे इहो ॿुधायां त ऑलरेडी मां पुराणे कुझु लेक्चर में ॿुधाए चुको आहियां त कंप्यूटर में जेका डेटा प्रोसेस थींदो आहे उहो बाइनरी लैंग्वेज में थींदो आहे, 0 ऐं 1 जी फॉर्म में। ठीकु आहे, त अॼु जे लेक्चर में पाण इहो ई पढ़ंदासीं, बाइनरी लैंग्वेज जेका कोड आहे 0 ऐं 1 इहो कहिड़े तरीक़े सां कन्वर्ट थींदो आहे हुन में। ठीकु आहे, त अॼु जे टॉपिक में पाण जेका पढ़ंदासीं उहो जीअं हिकिड़ी एग्ज़ाम्पल वरी मां तव्हांखे शो करे छॾां। जीअं मां तव्हांखे थोरी देरि पहिरीं ॿुधायो त पंहिंजे साम्हूं टेक्स्ट शो थींदो आहे, बट उहो ई असल में जेका कंप्यूटर में आहे उहो इन तरीक़े सां शो थींदो आहे। ठीकु आहे, इन तरीक़े सां हलंदो आहे प्रोसेस। हिन सां अलावा ऑडियो आहे त उन लाइ बि इहो ई तरीक़ो आहे, वीडियो लाइ बि, इमेजिस लाइ बि। त हर शइ जेका आहे उहो 0 ऐं 1 ते हलंदी आहे, मतिलबु बाइनरी कोड में। ठीकु आहे, त आई होप तव्हांखे एतिरो क्लियर हूंदो जेतिरो मां ॿुधायो आहे त कंप्यूटर में हर शइ जेका 0 ऐं 1 ते हलंदी आहे। जीअं तव्हांजे साम्हूं आहे हिकिड़ी शइ आहे, जीअं लास्ट टाइम मां हिकिड़ी लेक्चर में तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾिनी हुई त जेका पंहिंजे साम्हूं डेटा कॉपी थींदो आहे, पंहिंजे साम्हूं जेका लोडिंग ईंदी आहे हुनजी, उहो ग्राफिकल यूज़र इंटरफेस हूंदो आहे, बट बैक एंड में छा हूंदो आहे, असल में छा हलंदो आहे, 0 ऐं 1 जी फॉर्म में उहो डेटा कॉपी थींदो आहे। जीअं तव्हां साम्हूं हिते बि 1 आहे, 0 ऐं 1 जी फॉर्म में डेटा शो थिए पियो। त हाणे मां तव्हांखे इहो ॿुधायां त अॼु जेका पंहिंजो कॉन्टेंट आहे उहो आहे हाउ कंप्यूटर कन्वर्ट एस्की कोड एस्की टेबल। ठीकु आहे, हलो हाणे त मां सभिनीनि खां पहिरीं तव्हांखे टेक्स्ट जे बारे में थोरो ॿुधायां। ऑलरेडी मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां, बट असल में इहो छा आहे थोरो क्लियर करियां त टेक्स्ट पाण वटि कहिड़ी फॉर्म में हूंदा आहिनि। ABC आहे, ठीकु आहे, जेका अपर केस आहिनि, हिन खां पोइ लोअर केस आहे, हिन खां पोइ नुमेरिक्स आहिनि, ऐं हुन खां पोइ स्पेशल सिंबल आहिनि। ठीकु आहे, त असल में छा हूंदो आहे त इहो जेका पाण खे नज़र ईंदा आहिनि इहो ई एज़ इट इज़ जेका आहे कंप्यूटर में स्टोर नाहे हूंदा आहिनि। इहो जेका आहे कंप्यूटर में सम्झो हिकिड़ी जॻह ते, अगरि हिकिड़ी ईज़ी वर्ड्स में ॿुधायां त हिकिड़ी निशानी ते रखियलु हूंदा आहिनि। जीअं पाण कंहिंखे को इशारो ॾींदा आहियूं, उहो सम्झी वेंदो आहे त पाण छाजे बारे में ॻाल्हायूं पिया। त इहो सम्झो ईज़ी वर्ड्स में अगरि मां ॿुधायां त अहिड़े तरीक़े सां ॿुधाए सघां थो। अगरि इहो शइ मां तव्हांखे ईअं ॿुधायां त कंप्यूटर में जेका इहो शइ पाण खे नज़र ईंदी आहे त छा हूंदो आहे त कंप्यूटर खे उहो सिंबल मिलंदो आहे, उहो इशारो मिलंदो आहे, तॾहिं इहो शइ पंहिंजे साम्हूं स्क्रीन ते नज़र ईंदी आहे। जीअं पाण ए जो बटन अगरि दॿायूं था त छा थींदो आहे त कंप्यूटर जे सर्किट में हिकिड़ो कोड वेंदो आहे, ऐं उन खां पोइ छा आहे त उन मेमोरी सां जेका ए आहे, जेका सिंबल वियो आहे उन सां मैच जेका वर्ड करे पियो, सम्झो त ए मैच करे थो, त इन करे पंहिंजे साम्हूं स्क्रीन ते ए नज़र ईंदो आहे, ए जेका आहे उहो शो थींदो आहे। असल में छा हूंदो आहे त जॾहिं पाण टाइपिंग कंदा आहियूं त जेका बटन दॿायूं था, जीअं हींअर मां ए जी एग्ज़ाम्पल ॾिनी आहे त मां वरी ए खे इस्तेमालु करियां थो, त छा थींदो आहे हिकिड़ी इंस्ट्रक्शन जनरेट थींदी आहे, उन में हिकिड़ो कोड हूंदो आहे। सम्झो त उहो जेका आहे उहो सर्किट ते वेंदो आहे, ऐं पोइ छा थींदो आहे त उहो जेका कोड आहे उहो कहिड़े वर्ड सां मैच करे थो, कहिड़ी शइ सां मैच करे थो, पोइ जहिड़ी जेका शइ आहे उन सां मैच कंदो आहे त उहो शइ जेका आहे उहो पंहिंजे साम्हूं स्क्रीन ते नज़र ईंदी आहे, स्क्रीन ते अची वेंदी आहे। ठीकु आहे, हाणे मां तव्हांखे हिकिड़ी एग्ज़ाम्पल सां ॿुधायां त तव्हांजो जेका कन्फ्यूजन आहे उहो क्लियर थी वेंदो। तव्हांजे साम्हूं इहो कुझु सिंबल आहिनि, ठीकु आहे, कुझु इशारा आहिनि, या हिनखे तव्हां कुझु बि चई सघो था, जेका तव्हां पंहिंजे हुन हिसाब सां चवंदा आहियो। त इहो छा आहे त पंहिंजे दिमाग़ में हिकिड़ी शइ फीड आहे, तव्हां हिकिड़ी हिन शइ खे ॾिसी करे ॿुधाए सघो था त हिन जो मतिलबु छा आहे। ठीकु आहे, पाण अगरि कंहिंखे थंब शो करियूं था, मतिलबु गुड लक या अहिड़े हिसाब सां कुझु निशानी रखियलु आहिनि, हर कंहिंजे दिमाग़ में इहो शइ फीड आहे त हिन जो मतिलबु छा आहे। ठीकु आहे, त इन तरह कंप्यूटर में बि इहो ई हूंदो आहे त कुझु इशारा रखियलु हूंदा आहिनि, कुझु कोड आहे। अगरि इहो फ़िलहालु ईज़ी वर्ड्स में सम्झायां थो कन्फ्यूजन जेका आहे ख़तमु करण लाइ, त हिकिड़ी शइ जेका आहे उहा फीड हूंदी आहे त अगरि अहिड़ो इशारो मिले थो त कंप्यूटर खे छा करिणो आहे। ठीकु आहे, त हलो मां तव्हांखे हाणे हिकिड़ी एक्टिविटी शो करे ॾेखारियां थो त तव्हांजो कन्फ्यूजन जेका आहे इन खां वधीक क्लियर थी वेंदो। जीअं हाणे तव्हांजे साम्हूं हिकिड़ो लिखियलु आयो आहे A, B, C, हिन साम्हूं आहे =। हाणे पाण सम्झो त हिकिड़ी एक्टिविटी करियूं था, तव्हां इहो शइ गौर सां ॿुधिजो
इहो शइ तव्हांखे सम्झो त हींअर यादि करणी आहे, ठीकु आहे। अगरि तव्हांखे ज़रूरत हुजे त तव्हां वीडियो पॉज़ करे बि ॾिसी सघो था। सम्झो त ए जो जेका आहे इहो सिंबल आहे, ठीकु आहे, इहो निशान आहे हिकिड़ो। बी जो इहो आहे ऐं थर्ड जो जेका सी आहे हिन जो ए शइ आहे, ठीकु आहे, इहो सिंबल सी जो आहे। त हाणे इहो तव्हां यादि रखिजो, ठीकु आहे। हाणे अल्फ़ाबेट जी त ॻाल्हि थी वई। हाणे मां तव्हांखे न्यूमेरिक जी ॿुधायां। नंबर 1 ते अगरि मां इशारो या सिंबल ॿुधायां त उहो इहो थींदो। नंबर 2 ते हे आहे, नंबर 3 ते इहो आहे, ठीकु आहे। हाणे तव्हांखे छा करिणो, तव्हांखे इहो यादि रखणा आहिनि, सही आहे। त सम्झो त जीअं मां तव्हांखे अल्फ़ाबेट ऐं न्यूमेरिक जो ॿुधाए चुको आहियां, इहो ॿई शयूं आहिनि। सम्झो त इहो जेका सिंबल्स आहिनि इहो ईंदा आहिनि त ॾे हुनजे साम्हूं जेका वैल्यू लिखियलु आहे उहो नज़र ईंदी आहे कंप्यूटर ते। त इहो तव्हां यादि करे छॾिया हूंदा हींअर ताईं। तॾहिं बि मां तव्हांखे 10 सेकेंड ॾियां थो त यादि करे वठो। हुन खां पोइ मां तव्हां सां हिकिड़ी एक्टिविटी कराईंदुमि, ठीकु आहे, इन वीडियो जे विच में। त मां उमेद थो कयां हींअर ताईं तव्हां यादि करे छॾिया हूंदा। त हाणे मां तव्हां सां पुछां थो त जेका ए आहे, बी आहे, सी आहे, 1 ऐं 2 ऐं 3 जेका आहे हिन जा सिंबल छा हुया, इहो तव्हां मूंखे ॿुधायो। हाणे जी तव्हां साम्हूं इहो उहो ई अल्फ़ाबेट अची विया आहिनि ऐं उहो ई न्यूमेरिक आहिनि, ठीकु आहे। त जेका मां तव्हांखे ॿुधायो हुयो त तव्हांखे यादि रखणा आहिनि सिंबल्स, उहो आई होप तव्हां यादि रखिया हूंदा। छा हाणे मां तव्हांखे हिकिड़ो सुवालु पुछां, इहो उहे ई सिंबल्स आहिनि जेका मां तव्हांखे ॿुधाया हुआ यादि करण लाइ? अगरि तव्हांजो जवाबु हा आहे त ठीकु आहे, बट मां तव्हांखे हिकिड़ी शइ ॿुधाइणु चाहियां थो त मां इहो तव्हांखे ग़लति पढ़ायो आहे। उहो छो त मां तव्हांखे सम्झाइणु चाहियां पियो त असल में जेका आहे उहो कहिड़े तरीक़े सां रिमाइंड करायो वेंदो। जीअं थोरी देरि पहिरीं मां तव्हांखे चयो त इहो यादि रखिजो, तव्हां यादि कया आहिनि, ठीकु आहे। त इन तरह कंप्यूटर में बि इहो शइ फीड थींदी आहे उनखे यादि रखण लाइ, या सम्झो त इन जी मेमोरी में इहो शइ स्टोर थींदी आहे, ठीकु आहे। त इहो मुंहिंजो सिर्फ़ु सम्झाइण जो मक़सदु। हाणे मां तव्हांखे इहो ॿुधायां त असल में छा हूंदो आहे। त जेका अल्फ़ाबेट आहिनि, जीअं सिंबल आहे, इनखे डिफाइन करण लाइ जेका आहे उहो बाइनरी कोड हूंदो आहे, जेका 0 ऐं 1 जी लैंग्वेज आहे, सही आहे। त ए में छा हूंदो, 0 1 0 0 0 0 0 1, बी में छा आहे 0 1 0 0 0 0 1 0, सी में छा आहे 0 1 0 0 0 0 1 1, एंड ज़ेड में छा आहे 0 1 0 1 1 0 1 0, ठीकु आहे। त इहो त मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां सिंबल ऐं बाइनरी कोड जे बारे में, जेका ऑलरेडी मां तव्हांखे पुराणे लेक्चर्स में पढ़ाए चुको आहियां ऐं अॼु बि पढ़ायो आहे। हाणे एस्की कोड छा आहे त इन्हनि ॿिन्हिनि जे विच में हिकिड़ो इंटरमीडिएट कोड हूंदो आहे, जेका हूंदो आहे एस्की कोड। असल में जेका आहिनि एस्की कोड जी मदद सां बाइनरी कोड जेका आहे इहो जनरेट कयो वेंदो आहे। जीअं ए जो कोड आहे 65, बी जो आहे 66, सी जो आहे 67, ज़ेड जो आहे 90। हाणे इहो जेका सीक्वेंस आहे 65 सां इहो कैपिटल अल्फ़ाबेट्स लाइ हूंदा आहिनि। हाणे हिकिड़ी शइ यादि रखिजो त कंप्यूटर जी मेमोरी में जेका आहे एस्की कोड डायरेक्ट जेका आहे उहो न हूंदा आहिनि, उहो जेका आहे बाइनरी कोड जी फॉर्म में स्टोर हूंदा आहिनि। हाणे जीअं तव्हांजे साम्हूं इहो जेका आहे कोड, इहो हिन जो हिकिड़ो चार्ट आयो आहे। हिन में छा आहे त पहिरीं जेका कैपिटल अल्फ़ाबेट्स आहिनि उनजो मां ॿुधायां। मां छा ॿुधायो, 65 सां स्टार्ट थींदा आहिनि, 90 ज़ेड ताईं वेंदो आहे। इन तरह जेका स्मॉल अल्फ़ाबेट्स आहिनि उनजो वरी अलॻि आहे, उहो 97 सां स्टार्ट थींदो आहे ऐं 122 ताईं हलंदो आहे। त इहो ई उहो आस्की कोड आहिनि जेका मां थोरी देरि पहिरीं तव्हांखे पढ़ायो आहे। त इहो ई उहो आस्की कोड आहिनि जेका मां थोरी देरि पहिरीं तव्हांखे सम्झायो आहे त 65 छा आहे ऐं इन सां छा थींदो आहे, बाइनरी कोड ठाहिण में इहो मदद कंदा आहिनि। ऐं इन सां अलावा जेका पाण सिंबल बि इस्तेमालु कंदा आहियूं उन हर शइ जो जेका आहे आस्की कोड हूंदो आहे ऐं उन सां छा थींदो आहे, बाइनरी कोड जनरेट थींदो आहे। हाणे सवाल इहो आहे त आस्की कोड खे बाइनरी कोड में कन्वर्ट कहिड़े तरीक़े सां करिणो आहे। हलो त हाणे हिकिड़ी टेक्निक सिखूं था जंहिंमें छा आहे त आस्की कोड खे बाइनरी कोड सां कन्वर्ट कहिड़े तरीक़े सां करिणो आहे, इहो आहे, ठीकु आहे। हाणे सवाल इहो आहे त आस्की कोड खे बाइनरी में कन्वर्ट कहिड़े तरीक़े सां करिणो आहे। हलो त मां तव्हांखे इहो टेक्निक ॿुधायां थो त एस्की कोड खे बाइनरी में कन्वर्ट कहिड़े तरीक़े सां करिणो आहे, ठीकु आहे। इहो मां तव्हांखे एग्ज़ाम्पल सां हिते शो करियां थो। हाणे हिकु नंढो फॉर्मूलो आहे, हिन तरीक़े सां मां तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि करियां थो। तव्हां इहो गौर सां ॿुधिजो कि हिते छा लिखियलु आयो, 1 1 + 1 2 2 + 2 4 4 + 4 8 8 + 8 16 16 + 16 32 32 + 32 64 64 + 64 128। हाणे इहो त बिल्कुलु ईज़ी हुयो, आई होप तव्हांखे क्लियर हूंदो। हाणे इन जी मदद सां पाण एस्की कोड खे बाइनरी में कन्वर्ट करणु सिखंदासीं। हाणे हिकिड़ी मिसाल थो ॾियां, जीअं पाण वटि ए आहे, ठीकु आहे। ए जो एस्की कोड छा आहे 65, इहो तव्हांखे यादि हूंदो। हाणे जेका 65 आहे हिनखे मथे वारे फॉर्मूले सां पाण खे कढणो आहे, बट इहो हिकिड़ी शइ यादि रखिजो
त इनखे लेफ़्ट साइड सां स्टार्ट करिणो आहे, ठीकु आहे। हाणे तव्हांखे मां इहो ॿुधायां त जेका इहो मथे बॉक्स आहिनि जंहिंमें 1 2 4 8 16 32 64 ऐं 128 लिखियलु आहे, इहो छा आहे, इहो बिट्स हूंदा आहिनि, ठीकु आहे। ऐं पाण वटि जेका हूंदो आहे A = 65 जेका इहो आहे, इनखे पाण मथे फॉर्मूले में मैच कंदासीं। हाणे हलो त शुरू करियूं था। हाणे मां तव्हांखे ॿुधायां त 64 जेका आहे, सम्झो त इहो हिते मथे अची वियो, ठीकु आहे, 128 जे मथे। हाणे तव्हांखे हिकिड़ी शइ जो ख़्यालु रखिणो आहे त जेका मथे नंबर आहे ऐं हेठि जेका नंबर आहे, मथे जो नंबर जेका आहे उहो वॾो हुजणु खपे, त हेठि जेका नंबर आहे उन सां माइनस थी सघे। जीअं 65 आहे, हुन सां तव्हां 120 माइनस नथा करे सघो, ठीकु आहे। त हाणे इहो छा कंदासीं पाण, हिते इनखे नेक्स्ट नंबर ते इहो जॾहिं वेंदो, हेठि चाहे 64, 65 सां 64 माइनस थी सघे थो, त अगरि इनखे माइनस करियूं था छा बचे थो, 1, ठीकु आहे। त हाणे छा थींदो, हेठि लिखियलु अची वेंदो 1, छा आहे त हिते इहो मैच करे चुको आहे, इहो जेका पंहिंजो कोड आहे, ठीकु आहे। हिन खां पोइ छा थींदो, 1 बचियो आहे त 1 वरी मथे अची वेंदो, 1 सां 32 माइनस नथो थी सघे, त पाण वरी अॻिते वेंदासीं 16 में, 1 सां जेका 16 आहे उहो माइनस नथो थी सघे, त सेम प्रोसीजर वरी हिते बि उहो ई थींदो, 1 सां 8 माइनस नथो थी सघे, पोइ वरी इहो ई शइ थींदी, 1 सां 4 बि माइनस नथो थी सघे, हिन खां पोइ 1 सां 2 बि न, बट लास्ट में छा आहे त 1 सां 1 जेका आहे माइनस थी सघे थो, त हिते छा अची वेंदो, हेठि 1, छाकाणि त इहो छा आहे, मैच थी चुको आहे। ऐं बाक़ी जेका बॉक्सिस आहिनि जंहिंमें इहो मैच न थियो आहे, हुन में छा थींदो, हेठि 0 अची वेंदो, त हेठि हर जॻह ते छा आहे, 0। हाणे तव्हांखे इहो ॿुधायां त जेका इहो पाण वटि कोड आयो आहे या जेका हेठि नंबर आया आहिनि 0 1 वारा, इहो असल में छा आहे, इहो मां तव्हांखे ॿुधायां त सम्झो A = 65 जेका लिखियलु आहे, हिन जे साम्हूं सम्झो त मां इहो ई वैल्यू लिखी छॾां, छा आहे 0 1 0 0 0 0 0 1, त इहो छा आहे, इहो 65 जो बाइनरी कोड आहे। त तव्हां इन फॉर्मूले सां, इन तरीक़े सां ASCII कोड सां फॉर्मूलो ठाहे छॾियो आहे। त A जो जेका बाइनरी कोड आहे उहो छा आहे, 0 1 0 0 0 0 1। त आई होप तव्हांखे इहो क्लियर हूंदो, तव्हां कहिड़े तरीक़े सां ASCII कोड खे बाइनरी में कन्वर्ट कयो आहे। हाणे तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त हिकिड़ो ॿियो मेथड बि हूंदो आहे जेका ASCII कोड खे बाइनरी में कन्वर्ट करण लाइ हूंदो आहे, जंहिंखे LCM चयो वेंदो आहे। हाणे इहो LCM कढण जो जेका तरीक़ो आहे, इहो त प्राइमरी लेवल जे स्टूडेंट्स खे बि ॿुधायो वेंदो आहे, त इहो सभिनीनि खे अचणु घुरिजे। त हिन में छा हूंदो आहे त 78 जेका पाण खे कोड ॾिनल आहे, इहो आहे गिवन नंबर, ऐं 2 जेका इहो छा आहे, बाइनरी जो बेस आहे, छाकाणि त जेका बाइनरी आहे हिन में 2 डिजिट हूंदा आहिनि, 0 ऐं 1। त हिन में छा कंदासीं, बाइनरी कोड खे जेका ASCII कोड सां कन्वर्ट करण लाइ 78 जो LCM कढंदासीं 2 सां। हाणे इहो कहिड़े तरीक़े सां थियो आहे, इहो मां तव्हांखे ॿुधायां। 78 पाण खे गिवन नंबर ॾिनल आहे, इन जो LCM कढणो आहे 2 सां, ठीकु आहे। हिन जो LCM कढण लाइ 2 तरीक़ा आहिनि, या त तव्हां पूरी वैल्यू खे जेका आहे 2 सां डिवाइड करियो, हुन सां LCM कढो, या हिकिड़ो नंबर कढे। मां तव्हांखे हिकिड़े नंबर सां कढी ॾेखारियां थो। जीअं हिते 78 लिखियलु आहे, पाण पहिरीं छा कंदासीं त 7 खे सॉल्व कंदासीं, 2 3 6, ठीकु आहे। त 7 मां हिकिड़ो जेका बचियो आहे उहो हलियो वियो 8 सां गॾु, त छा थी वियो 18, त 2 9 18, त हिन जो मतिलबु छा थियो, हिन में रिमाइंडर जेका बचियो आहे 0 आहे, त छा थियो 2 39 78 थींदो आहे, सही आहे। त इन तरीक़े सां पाण इन खे सॉल्व कंदासीं। हिन खां पोइ छा आहे त 3 2 जे टेबल में न आहे ईंदो, ठीकु आहे। त हिन में छा थींदो 2 1 2, बाक़ी रिमाइंडर छा आहे हिकिड़ो, 1 बची वियो, त 19 थी वियो। 19 बि 2 जे टेबल में कोन ईंदो आहे, त हिते छा थींदो 2 9 18, बाक़ी छा आहे 1 बची वियो, त 1 साम्हूं। हिन खां पोइ सेम इन तरह सां कंदासीं, 2 9 18 हूंदो आहे, मथे 19 आहे, त वरी 1 बची वियो। हुन खां पोइ छा आहे त 2 4 8, वरी 1 बची वियो, मथे 9 आहे। हिन खां पोइ छा आहे 2 2 4, त मथे छा हुयो 2 हुयो, त हिन में 0 अची वियो, ऐं हे 2 1 2, त हिन में छा आहे 0 बची वियो। हाणे इहो त थी चुको आहे सॉल्व, ठीकु आहे। बट हाणे तरीक़ो इहो आहे त हिन बिट्स खे कहिड़े सीक्वेंस में रखिणो आहे, त उहो तव्हां छा कंदो, हिन खे हेठि सां लिखिणो आहे, जीअं 1 0 0 1 1 1 0। त पोइ इहो ई हुयो तरीक़ो ॿियो ASCII कोड खे बाइनरी में कन्वर्ट करण लाइ। त हाणे तव्हां चई सघो था त 78 = 1 0 0 1 1 1 0। हाणे कुझु माण्हुनि जे माइंड में इहो सुवालु हूंदो त इहो त जस्ट हिकिड़े करेक्टर खे पाण सॉल्व करियूं पिया, कन्वर्ट करियूं पिया, बट जॾहिं हिकिड़ो पूरो वर्ड हूंदो हुनखे कहिड़े तरीक़े सां कन्वर्ट करिणो आहे।
त इहो जेका आहे इहो बि हिकु हिकु करेक्टर करे ई सॉल्व थींदा आहिनि। जीअं पाण वटि इहो ई मां तव्हांखे सम्झायां थो, हिकिड़ो वर्ड आहे पार्क। सभिनीनि खां पहिरीं त तव्हांखे इहो ख़बर हुजे त हिन में जेका वर्ड्स इस्तेमालु थियनि पिया हिन जा एस्की कोड यादि हुजणु खपे। जीअं मां हिन वर्ड जो ॿुधायां त कैपिटल P जो आहे 80, स्मॉल a जो आहे 97 एंड स्मॉल k जो आहे 107। पोइ पाण जेका फर्स्ट फॉर्मूलो इस्तेमालु कयो उन सां मां इहो तव्हांखे करे ॾेखारियां थो। सम्झो त इहो तव्हांजे साम्हूं जेका कोड अची वियो आहे इहो हिन जो एस्की कोड टू बाइनरी कोड ठाहे छॾियो आहे मां डायरेक्ट। तव्हां हुनखे उन तरीक़े सां सॉल्व कंदो, मां हिते ठाहे छॾियो आहे, ठीकु आहे। त हिन में छा थींदो त जेका P आहे उनजो थींदो बाइनरी 01010000, A जो थींदो 01100001 ऐं K जो थींदो 01101011। हाणे जेका कंप्यूटर आहे उनजी मेमोरी में इहो कोड अहिड़े तरीक़े सां हूंदा। हाणे जेका आहे पाण एस्की सां बाइनरी में त कन्वर्ट करे छॾियो आहे, बट छा पाण बाइनरी खे एस्की में कन्वर्ट करे सघूं था? त हिन जो जवाबु आहे जी, तव्हां करे सघो था। ऐं हिन खे करण जो हिकिड़ो तरीक़ो आहे प्रॉपर। त हलो त मां तव्हांखे उहो तरीक़ो ॿुधायां थो। त हाणे तव्हांखे ॿुधायां हाउ टू कन्वर्ट फ्रॉम बाइनरी टू एस्की। त जीअं ऑलरेडी मां तव्हांखे P जे बारे में ॿुधायो त इन खे पाण फॉलो करियूं था। त पाण वटि हिकिड़ो बाइनरी आहे, हुनजो एस्की कोड आहे ऐं हुन खां पोइ हुनजो करेक्टर आहे। त इन खे सॉल्व कहिड़े तरीक़े सां करिणो इहो तव्हांखे ॿुधायां। हलो त हिन शइ खे सॉल्व करियूं था। सम्झो त हिकिड़ी पाण वटि वैल्यू आहे ऐं हुन में कुझु स्टेप्स फॉलो थींदा, उहो मां तव्हांखे ॿुधायां। 1001110। त हिन में छा करिणो आहे, हेठि जी स्टेप नंबर 1 लिखियलु आहे, हिन में छा कंदासीं पाण मथे जेका वैल्यू आहे हुनखे एज़ इट इज़ लिखंदासीं। जेका ब्लू वर्ड्स में लिखियलु आहिनि पाण इहो लिखंदासीं। सभिनी खां पहिरीं जीअं पाण 1 लिखी छॾियो आहे, ठीकु आहे। हुन खां पोइ 0 0 1 वरी 1, हुन खां पोइ वरी छा आहे 1 आहे ऐं हुन खां पोइ छा आहे 0 आहे। त फ़िलहालु आई होप तव्हांखे इहो क्लियर हूंदो। इहो आहे स्टेप नंबर 1, ठीकु आहे। हाणे तव्हांखे ॿुधायां स्टेप नंबर 2, हिन में छा थींदो मल्टीप्लाई थींदो। त जेका मथे वैल्यू आहे उन शइ खे पाण 2 सां मल्टीप्लाई कंदासीं। 2 छा आहे बाइनरी जो बेस आहे, हींअर ई मां तव्हांखे ॿुधायो हुयो। त हिनखे कहिड़े तरीक़े सां करिणो आहे इहो हलो तव्हांखे ॿुधायां। पहिरीं छा थींदो 1 मल्टीप्लाई बाय 2, 0 मल्टीप्लाई बाय 2, 0 मल्टीप्लाई बाय 2, 1 मल्टीप्लाई बाय 2, 1 मल्टीप्लाई बाय 2, 1 मल्टीप्लाई बाय 2 एंड 0 मल्टीप्लाई बाय 2। त आई होप तव्हांखे एतिरो क्लियर हूंदो। हाणे मां तव्हांखे ॿुधायां स्टेप नंबर 3, जेका हिन शइ जो लास्ट स्टेप हूंदो। हिन में छा हूंदो त पाण वैल्यू खे पावर ॾींदासीं। हिन में सम्झो उहा ई शइ लिखियलु अची वई आहे। 1 जेका मथे जेका वैल्यू आहे हुन मां जेका 1 लिखियो आहे ऐं मल्टीप्लाई बाय 2 करियो आहे, इहो तव्हांखे हाणे क्लियर हूंदो। हाणे तव्हां हिकिड़ी शइ नोट करे सघो था, इन में पावर आहिनि, ठीकु आहे। त पावर छा आहे, इहो आहे पावर, ठीकु आहे। त पाण छा कंदासीं राइट सां स्टार्ट कंदासीं पावर लिखणु 2 जे मथे, ठीकु आहे। त ऐं पावर जेका लिखणु स्टार्ट कंदासीं 0 सां स्टार्ट कंदासीं राइट साइड सां, ठीकु आहे। त हिते त मां तव्हांखे हूअं ई ॾेखारियां पियो, इहो छा आहे इहो पावर साइन, ठीकु आहे। त इहो छा आहे हितां राइट साइड सां पाण स्टार्ट कंदासीं, राइट सां, यादि आहे। हिते तव्हांखे लेफ्ट सां शो थिए पई, उहो जस्ट मां वैल्यू ॾेखारण लाइ शो करियां पियो, बट असल में तव्हांखे इहो राइट साइड सां पावर स्टार्ट करणी आहे 0 सां, ठीकु आहे। त इहो आहे स्टेप नंबर 3। बट हाणे छा आहे हिकिड़ी ॿी कंफ्यूजन हूंदी आहे माण्हुनि में, त पावर कहिड़े तरीक़े सां ठाहिणो आहे, ठीकु आहे। त जीअं 2 जे मथे 6 लिखियलु आहे, त कुझु माण्हुनि जे माइंड में हूंदो त 2 मल्टीप्लाई बाय 6 ऐं कुझु माण्हुनि जे माइंड में हूंदो त 2 खे 6 टाइम मल्टीप्लाई करिणो आहे। त जेका सेकेंड शइ मां ॿुधाई आहे 2 खे 6 टाइम्स मल्टीप्लाई करिणो आहे, इहो तरीक़ो सही आहे, ठीकु आहे। त हाणे हलो त हिन शइ खे सॉल्व करियूं था ऐं अॻिते ॿुधायां। त इहो उहो ई प्रोसेस आहे जेका मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां। हिन में छा कंदासीं त जेका इहो 2 जे मथे पावर आहे इन शइ खे सॉल्व कंदासीं। त इहो हुयो स्टेप नंबर 3। हाणे मां अॻिते ॿुधायां त इहो तव्हांजे साम्हूं इहो प्रोसेस लिखियलु अची वियो आहे पूरो, ठीकु आहे, जेका मां स्टेप बाय स्टेप सम्झायो आहे। हाणे छा हिकिड़ो सुवालु हूंदो आहे माण्हुनि जे माइंड में, त जेका पावर आहे इहो कहिड़े तरीक़े सां सॉल्व करणी आहे। त हिन में छा आहे त कुझु माण्हुनि जे माइंड में हूंदो त 2 खे मल्टीप्लाई करिणो आहे 6 सां, ऐं कुझु माण्हुनि जे माइंड में इहो हूंदो त 2 खे 6 टाइम्स मल्टीप्लाई करिणो आहे, मतिलबु 2 मल्टीप्लाई बाय 2 मल्टीप्लाई बाय 2 मल्टीप्लाई बाय 2 मल्टीप्लाई बाय 2 एंड मल्टीप्लाई बाय 2, ठीकु आहे। त जेका सेकेंड मां ॿुधायो आहे इहो बिल्कुलु सही तरीक़ो आहे। त हलो त हिन शइ खे सॉल्व करियूं था। सभिनी खां पहिरीं पाण छा कंदासीं, जेका पावर आहे हिनखे सॉल्व कंदासीं। जीअं 2 जे मथे 6 आहे त 2 खे 6 टाइम्स मल्टीप्लाई कंदासीं। इहो सभु प्रोसेस तव्हां करे सघो था, ठीकु आहे। त इन में आंसर जेका ईंदो उहो ईंदो 2 खे जॾहिं 6 टाइम्स मल्टीप्लाई कंदासीं 64 ईंदो, 2 खे 5 टाइम्स मल्टीप्लाई कंदासीं 32 ईंदो, 2 खे 4 टाइम्स मल्टीप्लाई कंदासीं 16 ईंदो,
2 खे 3 टाइम्स मल्टीप्लाई कंदासीं 8 ईंदो, 2 खे 2 टाइम्स मल्टीप्लाई कंदासीं 4 ईंदो एंड 2 खे 1 टाइम मल्टीप्लाई कंदासीं 2 ईंदो। लास्ट में आहे 2 जे मथे पावर 0। हाणे तव्हां सोचियो त हिन में छा ईंदो, हिन में ईंदो 1। हिकिड़ो रूल आहे त जॾहिं बि को बि वैल्यू जे मथे 0 पावर हूंदी आहे त उहो छा थी वेंदो आहे 1, ठीकु आहे, उहो 0 न थींदो आहे, 1 थी वेंदो आहे। हाणे छा कंदासीं, मथे छा हुयो 1 मल्टीप्लाई बाय 2 जी पावर, ठीकु आहे, त हाणे पावर त पाण सॉल्व करे छॾी आहे, त हाणे छा कंदासीं हिन शइ खे मल्टीप्लाई कंदासीं। सम्झो त छा हुन में सॉल्व करे छॾियो आहे पाण, जेका वैल्यू आई आहे उनखे उनजी जेका गॾु मल्टीप्लाई जी वैल्यू आहे उनखे सॉल्व कंदासीं। 1 मल्टीप्लाई बाय 64 छा अची वियो 64 प्लस 0 मल्टीप्लाई बाय 32 0 प्लस 0 मल्टीप्लाई बाय 16 0 प्लस 1 मल्टीप्लाई बाय 8 8 प्लस 1 मल्टीप्लाई बाय 4 इज इक्वल टू 4 प्लस 1 मल्टीप्लाई बाय 2 इज इक्वल टू 2 प्लस 0 मल्टीप्लाई बाय 1 इज इक्वल टू 0। त टोटल छा अची वियो 78। त हाणे इहो हुयो तरीक़ो बाइनरी खे एस्की कोड में कन्वर्ट करण जो। मां वरी हिकिड़ी दफ़ा रिपीट करे छॾियां, हिन में छा हुयो त जेका मथे वैल्यू आहे पहिरीं पाण उनखे लिखंदा आहियूं, उन खां पोइ उनखे मल्टीप्लाई बाय 2 कंदा आहियूं ऐं उन खां पोइ पावर ॾींदा आहियूं 2 जे मथे, ठीकु आहे। ऐं हिन में छा थींदो आहे, जेतिरी वैल्यूज़ ईंदियूं आहिनि उहो जेका सभु वैल्यूज़ आहिनि उहो आपस में ऐड थींदियूं आहिनि, ठीकु आहे। त उन खां पोइ जेका आंसर ईंदो आहे उहो तव्हांजो एस्की कोड हूंदो आहे। त हाणे हिन शइ खे तव्हां टैली बि करे सघो था, जेका चार्ट मां ॿुधायो हुयो हुन में 78 जो जेका पंहिंजो बाइनरी कोड आहे उहो छा आहे तव्हां हिन में ॾिसी सघो था 0 1 0 0 1 1 1 0। त इहो तव्हां पाण बि टैली करे सघो था, ॾिसी सघो था त कहिड़ो तरीक़ो आहे। हिन जो सिंबल छा आहे एन आहे ऐं हिन जो जेका सिंबल हूंदो आहे उहो छा हूंदो आहे एन, ठीकु आहे, कैपिटल एन। इहो तव्हां ॾिसी सघो था। त हाणे मां तव्हांखे ॿुधायां कुझु ट्रिक्स ऑनलाइन टूल जे बारे में। त हिन में तव्हां टेक्स्ट खे बाइनरी में कन्वर्ट करे सघो था ऐं बाइनरी खे एस्की में, इहो सभु तरीक़ा, ठीकु आहे। त अगरि तव्हां वटि इंटरनेट आहे त तव्हां इहो सभु करे सघो था। त हलो त मां तव्हांखे गूगल स्क्रीन ते ॾेखारियां थो कहिड़े तरीक़े सां इहो थींदो। सभिनीनि खां पहिरीं पाण गूगल क्रोम ओपन कंदासीं ऐं हुन में सर्च कंदासीं टेक्स्ट टू बाइनरी, ठीकु आहे। त इहो नंबर 1 ते जेका वेबसाइट आहे पाण हिनखे क्लिक कंदासीं। हिन में पाण लिखंदासीं प्रोमोट सिंध, ठीकु आहे, PROMOTE प्रोमोट सिंध। हिनखे जीअं कन्वर्ट कंदासीं त इहो जेका वैल्यू आई आहे इहो छा आहे बाइनरी कोड। हिनखे तव्हां टेक्स्ट में बि करे सघो था, एस्की कोड में बि करे सघो था, इहो सभु तव्हां हाणे करे सघो था नेट ते सर्च करे। त इहो हुयो उहो ऑनलाइन टूल ऐं अहिड़ा तरीक़ा। इन सां अलावा बि तव्हां ॿी इलाही वेबसाइट्स आहिनि, तव्हां उहो बि ट्राए करे सघो था। त पोइ अॼु जो टॉपिक ख़तमु थियो हिते ई। हिन में त तव्हांखे इलाही कुझु सिखण लाइ मिलियो हूंदो त कोड जेका आहे बाइनरी कोड हुनखे एस्की में कीअं कन्वर्ट करिणो आहे ऐं एस्की कोड खे बाइनरी में कहिड़े तरीक़े सां कन्वर्ट करिणो आहे, इलाही कुझु तव्हांखे सिखण लाइ मिलियो हूंदो। त मां उमेद थो कयां अॼु जो लेक्चर तव्हांखे ज़रूरु सुठो लॻो हूंदो ऐं इनशाला नेक्स्ट वीडियो सां पाण प्रैक्टिकल वर्क ते हलिया वेंदासीं। त पोइ अॼु जो टॉपिक ख़तमु थिए पियो हिते ई। मिलूं था नेक्स्ट वीडियो में नेक्स्ट टॉपिक सां गॾु। अल्लाह हाफ़िज़।